अली जी इया फतवा है तो अंबिया का पो सब खां वधीक अफजल आहे तो अबू बकर हजरत अली चयो तो इया मुजी फतवा है तो अंबिया का पो सब खां वधीक जेकरे अफजल आ तो वो अबू बकर ऐ हजरत अबू बकर जी तकवा इया ही जी त सहाबा जो को मौला आहे तो वो अली आ वा हजरत अबू बकर जी तकवा हुई हजरत अबू बकर जी तकवा इया ही त सहाबा जो मौला अली के मजे हजरत अली जी फतवा इया ही तो वो अंबिया का बाद अफजल अबू बकर के मजे जने हजरत अली भी अंबिया का को अफजल अबू बकर के मजे हजरत उमर भी अफजल अबू बकर के मजे हजरत उस्मान भी अफजल अबू बकर के मजे सवालक सहाबी भी अफजल अबू बकर के मजे जनाब जिब्राइल भी अफजलियत जिलाल अबू बकर जिलाए तो करे फरिश्ता भी अफजल अबू बकर के मजे पूरी कायनात भी अफजल अबू बकर कहती मजे जब 14वीं सदी जो को मुशरिक भी करे हजरत अबू बकर जी अफजलियत का इनकार करे तो वो गलत था वो जिंदगी का जनाब अबू बकर कल भी अफजल हो तो आज भी अफजल नारे तकबीर शाने मुस्तफा मुस्तफा का हम सफर अबू बकर मुस्तफा का हम सफर सबका पहिरों कलमे पढ़ण वारो बाबा जनाबे अबू बकर सबका पहिरों ईमान आण वारो जनाबे अबू बकर सबका पहिरों उम्मती जो एजाज हासिल करण वारो जनाबे पहिरों उम्मती हजरत अबू बकर पहिरों सहाबी हजरत अबू बकर पहिरों सहाबी रसूल बणजण जो एजाज हासिल करण वारो भी जनाबे अबू बकर ऐं सबका पहिरों हिजरत करण वारो भी हुजूर सां गॾु जनाबे अबू बकर मां केतरा फज़ाइल जनाबे अबू बकर जा बयान किया हर जाए पे मुखे अव्वल नजर थो अचे त अबू बकर नजर थो अचे हर जाए ते मुखे अफजल नजर थो अचे त जनाबे अबू बकर नजर थो अचे हर जाए ते जेकरे मां किस्सा ऐं तराना ॿुधा थो त जनाबे अबू बकर जे सदाकत जा किस्सा ऐं तराना ॿुधा त 14वीं सदी जे के मुल्ले मुशरिक मवाली जे चवण ते जनाब अबू बकर जो शान घट थी न तो सके जनाब अबू बकर जो शान घणो बुलंद अब जनाब अबू बकर जो शान घणो बुलंद हजरत अबू बकर जी आका सा एडी मोहब्बत हुई सब का पहिरियों पान के जख्मी करण वारो सब का पहिरियों जिहाद करण वारो आका जी मोहब्बत में सब का पहिरियों लहू लहा थियण वारो भी जनाब अबू बकर हजरत अबू बकर मक्के जे मुशरिकन जे हथा जख्मी थी तो पंहिंजे जिस्म ते जख्म तो खाए जख्मन जी शिद्दत एतरी आ जनाब अबू बकर बेहोश थी तो वञे बेहोश जनाब अबू बकर घर वारा खणी था अचन घर अबू बकर लहू रहा है बेहोश होश तो अचे ॾिसे थो अब्बो कुहाफा साम्हूं मौजूद आ अम्मा साम्हूं मौजूद आ घरवारी साम्हूं मौजूद आ बच्चा साम्हूं मौजूद हिन को पानी खयूं बीठो आ को खीर खयूं बीठो आ को मरहम पट्टी खयूं बीठो आ जनाब अबू बकर जे चौधारी पंहिंजा अज़ीज़ व क़रीब रिश्तेदार भी चाहे अब्बो चो तो अबू बकर पानी त पी अम्मा थी चए अबू बकर खीर त पी घरवारी थी चए अबू बकर ॻाल्हाए त सही बच्चा मोहब्बत में जा सॾ था कनि मां कुर्बान वञा जनाब अबू बकर जी मोहब्बत तां मां कुर्बान वञा जनाब अबू बकर जी वफ़ा तां हज़रत अबू बकर तो चए अबू बकर एस ताईं हिकड़ो ढुक पानी जो नथो भरे सके जेस ताईं आका जी ख़बर न पए आका जे चेहरे अनवर ते नजर न पए अबू बकर हिन पानी पीअण सां खीर पीअण सां मरहम पट्टी लॻाइण सां ठीक नथो थी सके अबू बकर के ठीक ॾिसण चाहियो था आका जी खिदमत में खड़ी हलो आका जे चेहरे अनवर ते नजर पवंदी अबू बकर जा सब दर्द ऐं दरमान दूर थी वेंदा अबू बकर ठीक थी मोहब्बत जो आलम इहो हो जनाब सिद्दीक अकबर जे मोहब्बत जो आलम इहो हो जो जने हिजरत वारी रात आका हजरत अबू बकर के दरवाजे पे दरवाजो तो खटखटाए जनाब अबू बकर दरवाजो खोले तो रात जो पहरा जैसे तो आका मौजूद है आका फिदा का अभी व उम्मी या रसूल अल्लाह आका आवाज मथा मोजा वालिदैन कुर्बान मोजा बच्चा कुर्बान मोजो माल और दौलत कुर्बान मोजो घर बार कुर्बान आका अवा पान तकलीफ कई हुकुम कयो हा अबू बकर हाजिर थी पे हा हुकुम कयो हा अबू बकर हाजिर थी पे हा आका तो चे अबू बकर
जे दरवाजे ते पाण न आयो नबुवत जी जकरे तुझे दरवाजे ते हली करे आई आ रब जे हुक्म जे तहत हली करे आई आ नबुवत अबू बकर जे दरवाजे ते थी अचे पैगाम थो मिले त जकरे एजाज मिलणो वा जनाब अबू बकर के मिलणो वा त जे नबुवत पाण अबू बकर जे दरवाजे ते हली करे अचे थी ऐं जनाब अबू बकर जी मोहब्बत जो आलम भी हुआ जो आका हुक्म फरमायो हुजूर चवन था अबू बकर हलणो वा अबू बकर हलणो वा हजरत अबू बकर चतो आका हुक्म खपे जो उते ही अबू बकर तैयार थी हली तो पे ये कौन तो जे तो थोड़ी मोहलत दियो तो कोई ते बच्चन जो को बंदोबस्त करे था उन जला भला कोई ते का शे छड़े था को फिक्र करे था का गाल करे था बड़े सफर ते दालो मोटन जी का वापसी की खबर भी कोने नन हजरत अबू बकर चतो आका चाहे वा हुक्म जी तामील करनी आ बच्चा रब जे हवाले घर रब जे हवाले दौलत रब जे हवाले हर शे रब जे हवाले अबू बकर मोहम्मद मुस्तफा जे हवाले अबू बकर मोहम्मद मुस्तफा जे हवाले हजरत अबू बकर हली तो पे हजरत अबू बकर हली तो पे हिजरत वारी रात जो वाक़ियो जनाब अबू बकर जे मकाम के एडो बुलंद तो करे एडो बुलंद तो करे जो सवा लाख सहाबा मा के सहाबी के वो एजाज न तो मिले सवा लाख सहाबा मा के सहाबी के वो मकाम न तो मिले जेको मकाम जनाब सैयदना सिद्दीक अकबर के तो मिले जो हिजरत वारी रात आका जने मथे पहाड़न ते चढ़न था पथेली जमीन जे करे आका जा पैर जख्मी थी था पवन जनाब अबू बकर तो छे आका आका तमाम मुझे कुल्हन ते सवार थियो तमाम मुझे कुल्हन ते सवार थियो डोरो खोसो जा गैरतमंद मुसलमानों गौर कजो हिजरत वारी रात नबुवत अबू बकर जे कुल्हन ते आ हिजरत वारी रात नबुवत अबू बकर जे कुल्हन ते आ ए मेराज वारी रात जने नबुवत राची जे मथा बैठी ही राची भी भेज रही ही ए जने नबुवत जो वजन कदाची न पी खणी नबुवत जो वजन को बनी बशर न को खणी नबुवत जो वजन जकने के बर्दाश्त कयो जनाब सज्जिदना सिद्दीक अकबर जे कुल्हन बर्दाश्त कयो नबुवत अबू बकर जे कुल्हन ते आ अबू बकर जा कुल्ला हिंद आका जलवे अफरोज हिंद पैगाम को मिले त जकने नबुवत जे के खान वारो को बनी बशर आहे तो वो जनाब सज्जिदना सिद्दीक अकबर यो मकाम भी सिद्दीक अकबर के मिलन हुआ यो एजाज भी जनाब सिद्दीक अकबर के मिलन हुआ जो हिजरत जारी रात आका हजरत अबू बकर जे कुल्हन ते हिंद ए खार में आका हजरत अबू बकर जी गोद में हिंद आका हजरत अबू बकर जे दरवाजे ते आका हजरत अबू बकर जे कुल्हन ते आका हजरत अबू बकर जी गोद में आका हजरत अबू बकर जी गोद में हिंद ए रगो इते गाल खत्म नथी थे विसाल का पो भी गुंबद खजरा में आका संगत जगनी सबका पेरियो साथी बनजे तो जनाब सज्जिदना सिद्दीक अकबर बनजे तो इब्तिदा का इंतहा ताईं वफा जो मिसाल जगनी रकम कयो अबू बकर रकम कयो इश्क जो अंदाज जगनी रकम कयो अबू बकर रकम कयो ए लाजवाल कुर्बानी की जगनी तारीख रकम कई जनाब अबू बकर रकम कई तो महशर के मैदान में भी आका संगत सबका पेरियो जनाब अबू बकर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा मुस्तफा का हम सफर मुस्तफा का हम सफर अबू बकर हम सफर वो हिजरत वाली रात न हुजूर सा हम सफर वो हिजरत वाली रात न हुयो बल्कि ला इलाहा इल्लल्लाह जो नारो बुलंद करण का वठी आखिर ताईं वफा करण वारो जनाब अबू बकर तारीख हजरत अबू बकर जो कुर्बानी सा भरी पई है तारीख हजरत अबू बकर जे वफा जे जिक्र खैर सा भरी पई है तोखे मुखे भी जकरे जो किस्सा बयान करणा है जनाब अबू बकर जे लाजवाल कुर्बानी जा किस्सा बयान करणा पवंदा ए जनाब अबू बकर जे उन वफा जे जिक्र खैर के बयान करणो पवंदो ईमान तने मजबूत थींदो कामयाबी तने मिलंदी जने अबू बकर जे सदाकत जा नारा बुलंद कदा से अबू बकर जे सदाकत जी तस्दीक ए ताईद कदा से ए जनाब अबू बकर वांगुर हुजूर जी सीरत ए सुन्नत सा वफा जनाब अबू बकर वांगुर हुजूर जी सीरत ए सुन्नत सा
वफ़ा बि कंदासीं। हज़रत अबू बकर जो हुज़ूर जी ज़ात ते रुगो ईमान न हो, हज़रत अबू बकर जो रुगो हुज़ूर जी ज़ात ते ईमान न हो, बल्कि उन जो हुज़ूर जी ज़ात ते भी ईमान हो, तो हुज़ूर जी बात ते भी ईमान, हुज़ूर जी ज़ात ते भी ईमान हो ऐं हुज़ूर जी बात ते भी ईमान हो। हुज़ूर जो लफ्ज़, हुज़ूर जो मुबारक कौल जनाब अबू बकर जे कननि ते पहुचंदो, पत्थर ते लकी वञे। हज़रत अबू बकर फरमाईंदा आका चयो आहे, अर्श ख़त्म थी। उन जो हुज़ूर जी ज़ात ते भी ईमान हो, हुज़ूर जी बात ते भी ईमान हो। ऐं तोखे मूंखे भी ईमान आणण जो हुकुम ईअं ई आहे जीअं जनाब अबू बकर ईमान आणे करे ॾेखारियो, त हुज़ूर जी ज़ात ते भी ईमान आणियो ऐं हुज़ूर जी बात ते भी ईमान आणियो। अॼु असांजो हुज़ूर जी ज़ात ते ईमान आहे, पर हुज़ूर जी बात ते ईमान मज़बूत न आहे। ईमान आहे पर मज़बूत न आहे, यकीन पुख्तो न आहे। जेकॾहिं हुज़ूर जी बात ते भी ईमान मज़बूत हुजे हा, त पोइ अॼु तूं ऐं मां बि, अॼु तूं ऐं मां बि उन्हनि आशिकनि जी लिस्ट में शामिल हुजऊं हा, जिन जे बारे में हुज़ूर खोड़ सारियूं बिशारतूं, खोड़ सारियूं जिन जे बारे में हुज़ूर ख़ुशख़बरियूं ॿुधायूं, तूं मां बि उन जी लिस्ट में शामिल हुजऊं हा। अॼु तूं मां परेशान सिर्फ़ इन जे करे आहियूं, अॼु तूं मां मुतज़ब्ज़ब रुगो इन जे करे आहियूं, अॼु तूं मां पंहिंजे घरेलू माली हालात में रुगो इन जे करे परेशान आहियूं, त हुज़ूर जी ज़ात ते ईमान रखूं था, पर हुज़ूर जी बात ते ईमान मज़बूत न आहे। मुंहिंजा ग़ैरतमंद दोस्तो, हुज़ूर जी ज़ात ते भी ईमान आणो आहे, हुज़ूर जी बात ते भी ईमान आणो आहे। हाणे हुज़ूर जी बात ते ईमान मज़बूत कीअं थींदो, उन जे लाइ ज़रूरी आहे त असां रब जे पाक कलाम जी तिलावत कयूं, अल्लाह जे पाक कलाम जे हुक्मनि जे मुताबिक़ ज़िंदगी बसर कयूं, आका जे मुबारक सीरत सुन्नत खे पढ़ूं, आका जे मुबारक सीरत सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी बसर कयूं, उलमाए किराम खे ॿुधूं, उलमाए किराम जी ॻाल्हियुनि खे सम्झूं, उलमाए किराम सां गॾु करे बीहूं, अकाबिर उलमा जे हुक्मनि ते लबैक चऊं, जीअं आलिम चवनि था। आलिमनि जे कॾहिं इन जे करे हलणो आहे, अल उलमाउ वरसतुल अंबिया, नबीयनि जा वारिस आलिम आहिनि, नबीयनि जा वारिस आलिम आहिनि। नबी जो वारिस को वॾेरो न आहे, को भोतार न आहे, को कुड़मी ऐं मुंशी न आहे। हुज़ूर जो वारिस आहे त उहो आलिम आहे, हुज़ूर जो वारिस आहे त इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिही जो मिस्दाक़ हुज़ूर जो वारिस आहे। उन जे करे हुज़ूर जे इन्हनि वारिसनि यानी आलिमनि सां गॾु बीहूं, आलिमनि जे हुक्म ते लबैक चऊं, आलिमनि जे हथनि खे मज़बूत कयूं, आलिमनि जे सिफ़नि खे मज़बूत कयूं, आलिमनि जो हुक्म ते लबैक चई करे मैदान ते बीही रहूं, त पोइ असांजे ईमान खे भी मज़बूती मिलंदी। असांजे हिन ॻोठ ऐं इलाइक़े जे मथां भी रब जो रहमतूं नाज़िल थींदियूं। पोइ हक़ उलमा जी अज़ीम जमात जमीयत उलमाए इस्लाम अॼु उहा मिशन खणी करे जनाबे सैयदना सिद्दीक़ अकबर जे सदाकत वारो मिशन जेके अॼु हिन मुल्क पाकिस्तान में खयो आहे, हीअ अहले हक़ उलमा जी जमात जमीयत उलमाए इस्लाम आहे, जेका जनाबे सैयदना सिद्दीक़ अकबर जे सदाकत वारे मिशन खे भी कामज़न आहे, जेका जनाबे सैयदना फारूक आज़म जे अदालत वारे मिशन खे भी कामज़न आहे, जेका जनाबे सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे सखावत वारे रस्ते खे भी कामज़न आहे, त जेका जनाबे अली हैदर कर्रार जे इल्म वारे रस्ते खे भी कामज़न आहे, सहाबाई किराम जे लाज़वाल कुर्बानी वारे रस्ते खे भी कामज़न आहे, त ताबईन तबा ताबईन जी इताअत फरमाबरदारी वारे रस्ते खे कामज़न आहे, त उलमाए हक़ उलमाए देवबंद जे उन पाकीज़ मिशन रस्ते थे कामज़न आहे, मुफ़क्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जे उन रस्ते जी पैरवी कंदे अॼु मुल्क पाकिस्तान में जेकॾहिं दीन जी हक़ीक़ी ॻाल्हि का जमात करे थी, अहले हक़ उलमा जी जमात जमीयत उलमाए इस्लाम आहे। अॼु जेकॾहिं उन रस्ते ते का लीडरशिप आहे, का क़यादत आहे, का जरीए बहादुर क़यादत आहे, त उहा क़यादत तुंहिंजो मुंहिंजो काइद उम्मत मुस्लिमा जो काइद लखे मुसलमाननि जो काइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान हैं, जेके अकाबिर उलमा जे मिशन में कामज़न थी करे अॼु मुल्क पाकिस्तान में हुज़ूर जे सीरत सुन्नत जा नारा भी बुलंद था कनि, जनाब सैयदना सिद्दीक़ अकबर जे सदाकत का नारा भी बुलंद। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान। तव्हांखे उलमा इन जे करे नथा वणनि, मौलवी खे वोट इन जे करे नथा ॾियनि, मौलवी वेचारो पाण वेचारो कमज़ोर आहे, उनखे पाण खे वेचारे काश कोन्हे, मूंखे छा ॾिजे, वो पाण वेचारो मस्जिद ते बीही करे जुमे जुमे ते झोली थो फैलाए, चंदो थो करे, वो पाण वेचारो
वो फकर जी मानी वठी तो खाए हाणे यो मौलवी असां के छा दींदो तो एकड़ो दफो मौलविन के पहुंचायो तो सही है बाने पो ॾिसो त सिंध जी तकदीर बदलजे थी या नथी बदले हमेशा वॾेरनि भोकारनि नवाबनि खे पहुचायो आहे न हिन भेरे उलमा जी जमात हक़ जे आलिमनि सां गॾु बीहो हिन हक़ जी अज़ीम जमात खे मज़बूत कयो खुदा जो कसम ईमान जी मज़बूती हिन में आहे त सच में कलमा इस्लाम खे मज़बूत उलमा सां गॾु बीहो